जी नाज़रीन, हालानी में ख़बर शेयर कंदा हलूं तो हालानी में नौशरफ फिरोज़ ज़िले के मुख़्तलिफ़ शहरन के सीनियर सहाफ़ी की एक गॾिजाणी थी गुज़री, जैमें नौशरफ फिरोज़ सहाफ़ी इत्तेहाद नाले तंज़ीम जो बुनियाद रखी। उन लाइ सैयद जानी शाह की क़यादत में 12 रुकनी ऑर्गेनाइजिंग कमेटी ठाही वई, जैमें सीनियर सहाफ़ी मोहम्मद ख़ालिद मेमण, GM ज़रगर, मुज़फ़्फ़र अब्बासी, आफ़ताब कैरियो, कादी अयाज़ आलिम, माजिद मेमण, सालिया डायरी, वक़ार लोची, वहीद मेमण, मोहसन मल्ला ऐं ॿिया शामिल आहिनि। उन मौक़े ते नौशरफ फिरोज़ सहाफ़ी इत्तेहाद के चीफ ऑर्गेनाइज़र सैयद जानी शाह ऐं ॿियनि चयो त असांजे हिन तंज़ीम ठाहिण जो मक़सदु सहाफ़ियुनि जा जाइज़ मसइला हल कराइण लाइ आहे। असां सहाफ़ी बिरादरीअ जे हक़नि मसइलनि लाइ पाण पतोड़ींदासीं। उन मौक़े ते मोहम्मद इक़बाल गादी, माजिद समो, सैयद सज्जाद शाह, बाबर जोगी, नादर लाशारी, खलील अहमान, सरफराज़ रिंद ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।